मौजूद आहिनि उन्हनि जो मां तव्हां खां तारुफ़ कराईंदो हलां। मुंहिंजे भर में वेठल आहे JUI जो अॻुवाण हाफ़िज़ अब्दुल रज़ाक मक्सी साहब, जंहिं हिन वक़्तु ताज़ो कोरोना वबा सां जेके उन जा मुतासिरीन आहिनि उन्हनि सां जेको मुंहुं ॾियण जे लाइ हिकु फाउंडेशन ठाही आहे, उमेद फाउंडेशन, उन्हनि जो बि साईं चेयरमैन आहिनि साईं। ऐं असां सां गॾु मौजूदु आहे हमल खुश्क साहब जेको सिंध यूनाइटेड पार्टी जो ज़िलई अॻुवाण आहे, जेको सदाईं शदादकोट जे मुख़्तलिफ़ इशूज़ ते मुतहरिक ऐं सदाईं सरगर्म अमल रहियो आहे। असां साईं तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम में भलीकार चवंदा। महिरबानी थी। हाफ़िज़ साहब, असांजे प्रोग्रामनि में मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते ॻाल्हि ॿोल थींदी रही आहे। पाण हिन वक़्तु जेका ताज़ी कोरोना सबबु जेका सूरत हाल पैदा थी आहे उन ते कचहरी कंदासीं। त मुंहिंजो तव्हां खां सुवालु आहे त जेका कोरोना सबबु जेका हीअ सूरत हाल पैदा थी आहे, जंहिंमें काफ़ी तादाद ते जेके माण्हू बेरोज़गार थिया आहिनि, त उन्हनि जे मदद जे लाइ हिन वक़्तु ताईं जेका सिंध सरकार कुझु बि न करे सघी आहे, त उन बाबति तव्हां छा चवंदव? साईं, मां सम्झां थो त इहा सिंध सरकार जी नाकामी आहे, जंहिं स्टैंड सां जेको आहे सो स्पीड सां सिंध सरकार कोरोना जे अगेंस्ट में पहिरियां इक़दामात वरिता ऐं असां सम्झूं पिया त पहिरों भेरो सिंध जो वज़ीर आला एॾो कमु करे रहियो आहे। पर लॉकडाउन खे उन्हनि ॼण त शटर डाउन में चेंज करे छॾियो, ऐं जंहिं शटर डाउन सां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ग़रीबनि जे रोज़गार ऐं उन्हनि जे पेट ते लत आई आहे ऐं आम असांजो जेको कारोबार आहे उहो मुतासिर थियो आहे। न लॉकडाउन जा सही तरीक़े सां जेके फ़ाइदा हेठि मुंतक़िल थियनि था पिया, नतीजा न मिली सघे, न नतीजा मिलनि था, छो त नतीजा खेज़ आहे ई न। सिर्फ़ु शटर डाउन स्टाइल आहे जंहिंमें माण्हू घुमनि था पिया, कोई सही तरीक़े सां उन्हनि खे घर में विहारण जो को तरीक़ेकार मौजूदु कोन्हे को, माण्हू बि असांजा कोऑपरेशन नथा कनि, माण्हुनि खे बि करणु घुरिजे। पर उन सां गॾोगॾु ग़रीबनि जे लाइ जेके उपाउ वठणु घुरिजनि आहे, ख़ुशूसनि रोज़मर्रा जे जेके महिनतकश तबिको आहे, मज़दूर तबिको आहे जंहिंखे असां चवंदा आहियूं, उन मज़दूर तबिके जी सहायता जे लाइ असांजी सिंध गवर्नमेंट खे जेके इक़दामात करणु खपनि हा उहे उन न कया आहिनि। इन में मुकमल तरह सां नाकाम वई आहे। सिंध सरकार पारां वक़्तनि उन्हनि जी मदद जे लाइ ऐलान कया वञनि त तव्हां उनखे कीअं था ॾिसो? बसि मां सम्झां थो त हीअ साॻी उहा ई ड्राइंग रूमनि में वेही करे जेको पंहिंजा नवाज़ी वारो जेको तरीक़ेकार आहे उन ते हू ठहनि नथा त हीअ जेको आहे असां पंहिंजनि ताईं कीअं माना सही तरीक़े सां पहुचाए सघूं, जीअं असांजा इन मां सिर्फ़ु हड़ हासिलु थिए। ऐं इन में ब्यूरोक्रेसी या ख़ुदि असांजा जेको आहे सो पॉलिटिकल कुझु लीडर्स जेके वज़ीर वग़ैरह मुशीर आहिनि उहे इन ते इतफ़ाक़ नथा कनि, ठहनि नथा। मुंहिंजे ख़्याल में सभई हिसे पती ते विढ़नि था पिया ऐं आवाम जे लाइ त उन्हनि खे को परेशानी कान्हे का। साईं हमल साहब, तव्हां मुस्तक़बिल में जेको गुज़िरियल वक़्तु आहे उन में तव्हां पोरियतनि जे हक़नि लाइ ॾाढी जदोजहद कई आहे, पोरियत अॻुवाण बि रहिया आहियो, हिन वक़्तु तव्हांजो सियासी जमात सां तालुक़ु आहे, त हिन वक़्तु जेको पोरियत तबिके जी जेका हालत आहे उन खे तव्हां कीअं था ॾिसो? भाऊ, सभ खां वधीक त मुतासिर ई पोरियो तबिको थियो आहे। हूअं त पूरी दुनिया मुतासिर आहे, पर ॿियनि वटि वसीला आहिनि, उहे घर वेठे खाई सघनि था, महीनो 15 ॾींहं या केतिरो बि वक़्तु अची वञे, उन्हनि वटि एतिरो कुझु घरनि में या बैंकुनि में आहे, उन कोई बि टेंशन कोन्हे। हे ख़ासि करे पहिरियों मुतासिर थिए थो ॾियारी वारो मज़दूर जेको सफ़ा रोज़ु कमाइण रोज़ु खाइण वारो, ऐं उन खां अलावा जेके वरी रेड़ी वारा थियनि था, गाॾियुनि वारा थियनि था, ऐं इहो जेको बि रक्शे वारो आहे या जेको पोरियत तबिको आहे डेली ते कमाइण वारो, डेली उहो तमामु घणो मुतासिर थियो आहे ऐं थिए पियो। ऐं जेको भाउ अब्दुल रज़ाक बि हिन ते ॻाल्हायो आयो त सिंध हुकूमत जेको शुरू में हुननि जेको एक्शन खयूं असां ॾाढो मुतमइन थियासीं त ठीकु आहे, हे हिन जो टियों दौरु आहे हुकूमत में, 10 साल करे चुका आहिनि, हे माना इहे सभु 15 सालनि में हे दाख़िल आहिनि, पहिरें साल में हलनि था, ॿियो साल त हिन में असांखे जेको आहे न हे त सिंध हुकूमत जो टियों दौरु आहे न, मुकमल करे चुका आहिनि, हे 3 दौर में ई हलनि पिया। त उन में इन 3 दौरनि में हीअ ई असांखे चङो कमु हिन जो शुरूआती नज़र आयो हिन वायरस मुतलिक़ हिन जेका हिमत कई ऐं थोरी सुजागी मुहिम शुरू कई त असां सम्झोसीं त ठीकु आहे, हिन पंहिंजा 15 सालनि जो ई जेका मेहर हुई उहा धोई छॾी। पर वरी जेको हे जेको माण्हू जेके मुतासिर थिया उनखे फंडिंग वारे हिसाब में जेको वरी हिननि जी लॉकडाउन में जेको माण्हू मुतासिर थिया बेरोज़गारी जे करे, उन में जेको हुननि जो वरी जेको ॿियो एक्शन आहे उहो इंतिहाई सुस्त नाकारा, जीअं रवायती थियो अॼु ॿोॾियुनि भेरे हिननि कयो पंहिंजा नवाज़ी ऐं आख़िर में सामान लोड़े छॾियऊं, किनो थी वियो, पर माण्हुनि ताईं न पहुचाए सघिया। त हिन वक़्तु बि हिननि जी साॻी कंडीशन आहे त माण्हुनि खे हीअ लॉकडाउन ज़रिए ॼण बुख था मारनि ऐं नतीजो बि कोन थो मिले। रोडनि रस्तनि ते असांखे माण्हुनि जा साॻी हुजूम नज़र था अचनि, माण्हुनि जो मेल जोल जो तरीक़ो उहो साॻियो ई आहे, ॼण को ख़ौफ़ ई कोन्हे। न त घटि में घटि ई एतिरी हिमत कनि त माण्हुनि में एतिरी सुजागी, एतिरो ख़ौफ़, एतिरी हिमत पैदा कनि त बाबा साइड थियो, हिक ॿिए खां परे थियो ऐं घरनि में महदूद हुजो। जेके ज़रूरी कमकार लाइ निकिरनि था, जीअं रेड़नि वारनि सुबुह सां अचनि था सब्जियुनि जे लाइ,
छो त असां माण्हू एॾा वसीला न आहिनि असां फ्रिजूं भरे छॾियूं पोइ हफ़्तो खाईंदासीं, ज़ाहिर आहे असांखे सब्जियूं रोज़ ई वठणियूं पवंदियूं, त रोज़ इहो खोलण वारो तरीक़ो त ठीकु आहे, पर उते जेको रश थिए थी ऐं माण्हुनि जो जेको हिक ॿिए सां मेल जोल वारो तरीक़ो इंतिज़ामिया ॼण नज़र घटि पई अचे। हाफ़िज़ साहब, तव्हां हिन जेके मुतासिरीन आहिनि उन्हनि खे जेको आहे सिंध सरकार पारां रुॻो सिर्फ़ु फंडिंग वारो जेको पासो आहे उन में उनजा सिर्फ़ु ऐलानात थिया आहिनि, त तव्हां हिन ई जेको आहे मुतासिरीन खे ॾिसी करे तव्हां पंहिंजे उमेद फाउंडेशन जो क़यामु कयो आहे। हिन वक़्तु तव्हां उमेद फाउंडेशन जे प्लेटफॉर्म तां केतिरनि मुस्तहिक माण्हुनि ताईं फंड पहुचाइण जी जेका कोशिशि कई आहे उन में कामयाबु थिया आहियो? साईं अलहमदुल्ला असां उमेन फाउंडेशन जो मां क़याम तक 2 साल खनि अॻु में जो वजूद आंदो हो, पर उमेन फाउंडेशन ते बाज़ाब्ता तौर ते उनजे प्लेटफॉर्म तां कमु असां ही पहिरियों दफ़ो असां स्टार्ट कयो आहे अवामी सहायता जे। असां मूंसां गॾु मुंहिंजी टीम जा दोस्त हुआ, मौलाना अब्दुल हमीद मुगेरी साहब ऐं मोहतरम साजिद अली निर्जत साहब, जिन दोस्तनि जो बि ख़्वाबु हुयो, ऐं असां गॾिजी करे अपील कईसीं सहायता फंड में पब्लिक खां बि आम जेके अहल मुखैर हज़रात खां असांखे भरपूर मोट मिली। असां वटि चंद ॾींहंनि जे अंदरि यानी 4-5 ॾींहंनि जे अंदरि 5 लख रुपया गॾु थी विया, ऐं असां उन 5 लख रुपयनि खां 300 घरनि जी असां सहायता कई आहे, जिन में असां उन्हनि जे घरनि ताईं 15 खां 20 ॾींहंनि जो राशन फी बेग असां माना अंदाज़ो ठाहियो आहे जेके हिकिड़े घर आराम सां खाई सघे, जंहिंमें 10 किलो अटो, 5 किलो चांवर, गे 2 दाल, 2 किलो खंड, किलो सांभर, मिर्च, इहे ज़रूरियात जेके घर जी शयूं आहिनि उहे सभु असां उन में पैकेट में तक़रीबन 2000 रुपए जो हिकिड़ो फी पैकेट ठहे पियो। असां 300 घरनि जी अलहमदुल्ला सहायता करे चुका आहियूं, पर हिते गुरबत एतिरी घणी आहे, माण्हू एतिरा आहिनि, असां वटि जेके नाला आया उहे मां सम्झां थो त को 12 खां 1300 नाला अची विया। असां 300 नाला ॾेई करे असां वेही रहियासीं, असां सम्झूं था त असां कुझु बि न कयो आहे, अञा घणो कुझु करण जी ज़रूरत आहे। हिन में ॿिया बि ज़ाहिर तनज़ीमूं, कुझु दोस्त ख़िदमत समाजी एतबार सां कनि था पिया, उन्हनि खे बि मां सलाम पेश कयां थो। बहरहाल असां ॿिए पंहिंजे मरहले जो आगाज़ कल्ह न 24 खां वठी असां स्टार्ट कयो आहे, जंहिंमें असां सां वरी ॿीहर माण्हुनि ताउन करणु शुरू कयो आहे। तक़रीबन 50,000 कैश और 100 कणिक जूं अटे जूं जेको आहे सो 100 थेला तक़रीबन असां वटि उहे बि जमा थी विया आहिनि। असां इनशाला जल्दी तक़रीबन जुमे खां पोइ असां वरी ॿीहर माना ग़रीबनि में मुस्तहिकनि में माना घुराईंदासीं, ऐं असां कोशिशि इहा कई आहे त मज़दूर तबिको जेको आहे उहो असां उन ताईं पहुचूं, उनजे दरवाज़े ताईं। त मां तव्हांजे हिन वॉइस ऑफ शदादपुर जी तरफ़ खां हिन प्लेटफॉर्म तां इहो बि आवाज़ु पुॼाईंदुसि त ख़ुदा असां महसूसु कयो आहे, ॾिठो आहे, अंदाज़ो लॻायो आहे त काफ़ी माण्हू ज़रूरत न हूंदे बि घुरनि था, ऐं अहिड़ा माण्हू बि घुरनि था जेके बसि ख़ाम खां शायदि माना सिर्फ़ु अंग अखर वधाइण जे लाइ त मां हुतां बि वरितो आहे, हितां बि वठां, हुतां बि वठां, अहिड़े क़िस्म जा बि असां वटि केसिस आया आहिनि। मां महसूसु कयां थो, मां उन्हनि खे इहो पैगाम ॾींदुसि त जेको मज़दूर तबिको आहे सिर्फ़ु उहो असां सां राब्तो करे, ऐं जेकॾहिं कोई दोस्त सां राब्तो करे त उहो सिर्फ़ु मज़दूर तबिके जे लाइ राब्तो करे। गुरबत त हूअं तमामु घणी आहे, ॿाहिरि जेके ॻोठनि में हारी तबिको आहे वग़ैरह असां उन्हनि खे बि नथा ॾियूं। हिते सफ़ा निज जे करे कोई मज़दूर आहे, दिहाड़ी कमाइण वारो आहे, उन वटि ॿियो कोई तरीक़ो न आहे। साहिबु तव्हां जेका ॿाराड़ी वारे जी ॻाल्हि को था, जेतिरे क़दुरु मूं ऑब्ज़र्व कयो आहे या ॾिठो आहे त जेको ॿाराड़ी वारो माण्हू आहे उहो तक़रीबन पंहिंजो जेको राशन आहे उहो पंहिंजी फसल जे बुनियाद ते साल जे जेके 6 महीननि जो जेको कणिक वारी सीज़न ऐं चांवरनि वारी सीज़न जे हिसाब सां हू पाण वटि जमा पूंजी करे रखंदो आहे त बाबा हीउ मुंहिंजो अन्न जेको अनाज आहे उहो उनजो गुज़िरियल ॾींहंनि में कमु ईंदो। त आया तव्हां उन्हनि खे बि कमरे में आहियो था? न, असां न ॾिनो आहे न, असां इहा ई मां तव्हां सां ॻाल्हि कयां पोइ त जेको ॿाराड़ी में हारी तबिको आहे या ॿाराड़ी जो जेको ग़रीब तबिको आहे उहो हिन शइ खां डायरेक्टली मुतासिर न आहे। हूअं त हिन लॉकडाउन खां हर उहो तबिको मुतासिर आहे जंहिंजो कारोबार आहे, ताल्लुक़ आहे शहर में जिते जिते लॉकडाउन थी चुको आहे। मां सम्झां थो त हिकिड़े ग़रीब खां वधीक त हिकिड़ो कारोबारी माण्हू मुतासिर आहे जो हुनजो धंधो बंदि थी वियो आहे। बिल्कुलु, पर मक़सदु इहा आहे त हिन वक़्तु उहो कारोबारी तबिको या बिज़नेसमैन जेको आहे उहो पाण खे कवर करे सघे थो, उन वटि रिकवरी जा काफ़ी सोर्सिस आहिनि। जेको मज़दूर तबिको आहे उहो परेशान आहे, मज़दूर तबिके वटि ॿियो कोई सोर्स न आहे सवाइ हिन जे जो सुबुह जो वञी कमाए ऐं शाम जो खाईंदो। जेको ॿाराड़ी जो तबिके में गुरबत आहे या उते जेके हारी तबिको रहे थो पियो उन वटि बि सोर्सिस उनजा मौजूदु आहिनि, अवेलेबल आहिनि, उहे खसिया न आहिनि विया। जस्ट लाइक जेकॾहिं तव्हांजी ॻाल्हि वांगुरु ज़मीन तां या ज़मीनदार हुनजी जेको केयर करे थो पियो त उहो मौजूदु आहे, उनखे कोई टेंशन कोन्हे को। साईं अमल साहब, तव्हां जेका हीअ शहर जे अंदरि मुख़्तलिफ़ तनज़ीमुनि पारां ग़रीबनि मिसकिननि जी सहायता कई थी वञे, त जिते हिकिड़े पासे कुझु दोस्तनि पारां जेको आहे हिन फ़ोटू वारे सेशन ते मना कई वञे, तव्हां हिन अमल खे कीअं था ॾिसो?
हाणे फोटू वारो अमल हूअं त मूंखे सुठो बिल्कुलु बि नथो लॻे, पर हिकिड़े हिसाब सां सही आहे त के माण्हू ॾियनि था उन्हनि खे कीअं ख़बर पए त हिननि माण्हुनि मिसाल मूं ते एतबार कयूं त बाबा हीअ तव्हां विरायो सही त उन्हनि ताईं मैसेज पहुचाइण जे लाइ जेको इहो सिलसिलो आहे त उहो ॼण निशानदेही करे थो त हीअ कम सां लॻो पियो सही पोइ उहा मुंहिंजी नियत आहे त मां रियल थो कयां या मां कुझु बि कयां थो, पर हिकिड़ो तरीक़ेकार आहे उहो अॻिलो घुरो थो करे त तव्हां जेका बि कयो उहो असांखे वरी पहुचायो त उहो फोटू बीमारी वधे इहो इंतिहाई ग़लति हुजे, माण्हू ॾे अहिड़े तरीक़े सां जीअं रश न थिए, अहिड़े तरीक़े सां माण्हू पहुचाए या उन्हनि जा नंबर वठी करे ऐं पोइ पाण पहुचाए या वरी ईअं वक़ीफ़े सां माण्हू खे घुराए त जीअं रश न थिए, रश थियण ई त माना इहो पोइ असांजो त लॉकडाउन जो को फ़ाइदो ई कोन थो थिए। अच्छा तव्हां हिन जेको आहे अमल जेके काफ़ी दोस्त हिनखे घरनि ताईं पहुचाइनि था त तव्हां उनखे कीअं था ॾिसो? जेके घरनि ताईं पहुचाईंदा तमामु भलो था कनि, मूंखे उन्हनि ते ई ख़ुशी थी थिए जेके माण्हू पाण वञी पहुचाइनि था त इहो तमामु भलो थो थिए, सवाइ जो रश करे माण्हुनि खे ॾेखारण त मां माल थो विरायां, पर हिन खां घरनि ताईं पहुचाइण ऐं वधीक CID करे पहुचाइण त हिनखे ज़रूरत आहे वधीक, इहो तमामु इबादत में शुमार थो थिए, हो ॾेखार में बि शुमार थी थो वञे। हीअं ॾिसो अमल साहब तव्हां शहर जे अंदरि तव्हां औरत तबिके सां तव्हां उनजी लीडिंग बि कई आहे, हिन वक़्तु जेको ॾिहाड़ी वारो मज़दूर आहे ख़ासि तौर ते गुज़िरियल प्रोग्राम में मूंसां गॾु ॾिहाड़ी वारे मज़दूर जो जेको अॻवान आहे उहो वेठो हो ऐं दर्ज़ीन जो अॻवान वेठो उहो चए पियो त असां वटि अहिड़ा सफ़ेद पोश माण्हू आहिनि जेके कंहिंखां घुरी नथा सघनि, त तव्हां उन्हनि बाबति छा चवंदव? त हाणे उन्हनि जी जंहिंखे ख़बर पए त उन्हनि जो फ़र्ज़ु थो थिए न, जीअं मूंखे एतिरी ख़बर पए थी त जिथे मुंहिंजे वास्ते वारो मज़दूर आहे अगरि मुतासिरात मूंखे ख़बर पइजी थी वञे, उहो मुंहिंजी बिरादरी जो हुजे, महले जो हुजे या मुंहिंजो समाजी तालुक़ु हुजे त ख़बर पइजी थी वञे, ईअं ई माण्हू कोशिशि करे त उन्हनि माण्हुनि ताईं अवल पहुचे जेके घुरी नथा सघनि ऐं हक़दार आहिनि। अच्छा साईं हाफ़िज़ साहब हीउ जेको विराइण वारो अमल आहे त उन में तव्हां का जिदत या को अहिड़ो तरीक़ो जीअं माण्हू बजाए रश करण जे तव्हां हुनजो नंबर वठी उनखे बिल्कुलु माना प्योरली मेरिट जे बुनियाद ते उनजे दर ताईं पहुचाइण जो जेको कमु शुरू कयो आहे? हा साईं अलहमदिल्ला तव्हां असांजो जेके तस्वीरूं सोशल थियूं आहिनि व्हाट्सअप फेसबुक ते वग़ैरह ते तव्हां उन मां बि अंदाज़ो लॻायो हूंदो त असां पब्लिक खे रश करे असां उते का पॉइंट विराइण जी मुतयन करे उते कोन विरायो आहे, असां जेको मैकेनिज़म ठाहियोसीं विराइण जो डिस्ट्रीब्यूशन जे जेके तरीक़ेकार हुयो उन में असां जंहिंमें तलबा इस्लाम जे साथियुनि खां मुकमल सहकार वरितोसीं, जंहिंमें मां उन्हनि जो थोराइतो बि आहियां, मोहतरम जनाब रियाज़ हुसैन मक्सी, नादर हुसैन कोसो, तालिब हुसैन सुमरो ऐं ॿियनि दोस्तनि जो, त उन्हनि जे थ्रू असां डोर टू डोर पुॼायो आहे। राति जो तक़रीबन असां 8-9 खां पोइ कमु स्टार्ट कंदा हुआसीं, पोइ 2 या 3 रातियूं असां कमु कयो आहे, राति जो 3 खां 6 बजे ताईं असां कमु कंदा हुआसीं ऐं असां डोर टू डोर जेको आहे सो दरवाज़ा खड़काए करे उन्हनि ताईं पुॼाए आया आहियूं। असां वटि जेको मैकेनिज़म आहे हिन वक़्तु बि डिस्ट्रीब्यूशन जो इहो ई आहे ऐं इन में मां हिकिड़ी ॿी ॻाल्हि जेका तव्हां अॻु में कई त माण्हू चवनि था तनक़ीद कनि था, मां हुन में चवंदुमि त उन मुख़लिस खां जंहिंजो पैसो उनजे खीसे में विधल आहे हिन वक़्तु उहो सुतो पियो आहे, उन मुख़लिस खां उन इख़लास खां उन रिया कंदड़ माण्हू जो पैसो वधीक बहितर आहे जेको कंहिं ग़रीब जे पेट में त वञे थो, कंहिं ग़रीब जे पेट जे बुख खे उजाइण जे लाइ जेकॾहिं कोई रिया कंदड़ बि पैसो ॾिए थो ऐं इन तरीक़े सां ॾिए थो त बि मां हुनखे चवंदुमि त उहो इन वक़्तु निकिरे, उन रिया जे सूरत में बि निकिरे पर कंहिं ग़रीब जे पेट ताईं पाणी उनजो जेको आहे सो पैसो पुॼे ता त उनजे पेट जी बुख जी बाहि, जीअं चवंदा आहियूं जेकॾहिं किथे बाहि लॻे त नालीअ जो पाणी बि जेकॾहिं उनजे मथां उछलायो वञे त कम से कम उहो नालीअ जो पाणी उन बाहि विसाइण जे लाइ त ज़रूरत आहे न। बिल्कुलु त हिन वक़्तु इन शइ जे पवण जी ज़रूरत कान्हे का त पैसो केरु थो ॾिए, उहो काफ़िर आहे, हिंदू आहे, मुस्लमान आहे, मुख़लिस आहे, रिया कंदड़ आहे, पर मां चवंदुसि हिन वक़्तु जेको इबादत सभ खां वधीक इबादत आहे उहा इंसानियत जी ख़िदमत आहे, जेको करे थो पियो मां हुनखे सलाम कयां थो ॿिन्ही हथनि सां। ऐं मां इन में माना ॿी ॻाल्हि बि कंदुमि त असांजो मेन फाउंडेशन जी जेका पेज आहे उन ते असां जॾहिं इहे शयूं रखियूंसीं त मां सां लाहौर, समंदरी, मुल्तान, फैसलाबाद, मुज़फ़रगढ़, कराची खां सभई ख़ानदान राब्ता कया आहिनि। मां अल ख़िदमत फाउंडेशन जे इब्राहिम दायो सां राब्तो करे उन्हनि जी काफ़ी सहायता कई आहे, हाफ़िज़ नसीर अहमद एरार जे ज़रिए लाहौर में सहायता कराई आहे, कराची में असां 48 ख़ानदाननि जी हिकु जॻह ते सहायता अल ख़ैर ट्रस्ट खां मां कराई आहे। अहिड़े हिसाब सां जेको जेतिरो कमु करे कयूं था पिया असां माण्हू परे परे खां फ़ोनुनि ते बि राब्ता कनि था, उन्हनि खे ख़बर न आहे त उमेद फाउंडेशन किथे आहे, पर अलहमदुलिल्लाह असां महिनत करे रहिया आहियूं ऐं दुआ कयूं त अलाह साईं असांजे हिन कम खे अञा वधीक इस्तेकाम ॾे। साईं इहे सूरत हाल जेका लॉकडाउन जी पैदा थी आहे उते जिते सॼे शहर जा दुकान बंदि आहिनि उते जेके कुझु दुकान खुलियल आहिनि त उते पुलिस पारां जेको आहे उन्हनि खां पैसनि जी घुर कई थी वञे या तशदुद वारो पासो, त उनखे तव्हां कीअं था ॾिसो?
हाणे तव्हां सियासी कारकुन आहियो, यकीनन तव्हां इंसानियत ते तशदुद जा बिल्कुलु इहो पुलिस जो अमल सुठो कोन्हे, पर किथे किथे पुलिस या मजबूरी बि थिए थी त माण्हू जेके प्यार जी ॿोली नथा सम्झनि त उनखे शौक़ी सां बि पेश अचणु घुरिजे, छो त वबा आहे उनखां बचाइण जे लाइ इहो हरबो बि इस्तेमालु थींदो। बाक़ी रही ॻाल्हि त पहिरियों त असांखे पाण खे इहा शइ सम्झणु घुरिजे त किरानो आहे या सब्जी वारो आहे, असांखे का शइ वठणी आहे त उते रश न कयूं, नंबर जो इंतज़ारु कयूं या ॿिए दुकान ते सुरी वञूं, त इहो असांखे पाण खे बि करणु खपे। ऐं पुलिस खे उते बीही उते बीठी वारो निशान ठाराइनि, उहो अञा बहितर आहे। त उन में जेको जंहिं तरीक़े सां असां शटर डाउन कराया आहिनि त उनजो फ़ाइदो थिए, बाक़ी न त को फ़ाइदो कोन्हे। साईं हाणे अॼु अलहमदिल्ला 15 शबान शब बारात जी राति आहे, मुख़्तलिफ़ जेके मस्जिदनि में इज्तिमा थींदा, इबादतूं थींदियूं, उन्हनि ते सरकार पारां हिन वक़्तु पाबंदी हई आहे त घरनि में इबादत कयो, ठीकु आहे, उहो कयूं था। पर हिन खां पोइ अॻिते हली रमज़ान शरीफ़ जो महीनो अचे थो, अगरि जे लॉकडाउन वधे थो त तव्हां छा था सम्झो त कहिड़ी सूरत हाल पैदा थी? साईं मां सम्झां थो इहा वबा जेका आहे आलमी तौर ते आलमी लेवल ते आयल आहे, सिर्फ़ु पाकिस्तान या कंहिं मख़सूस एरिया में न आहे। ऐं हिन में जीअं डॉक्टर हज़रात जो चवणु आहे त असांखे उन्हनि जे मुताबिक़ जेके शयूं उन्हनि असांखे ॾसियूं आहिनि एहतियात जूं, उन्हनि जे मथां मुकमल उपाउ वठणु घुरिजनि। बाक़ी मां हिकिड़ी ॻाल्हि चवंदुसि त मस्जिदुनि जे अंदरि गॾियल इबादत खां मन न कई वञे, इख़्तिसार ज़रूरु ठीकु आहे, उन में कोशिशि इहा कराई वञे त मस्जिदुनि मां फ़रासियूं कढायूं वञनि, मस्जिदुनि खे 5 ई वक़्तु पाबंद बणायो वञे, त उन्हनि खे हर नमाज़ खां अॻु में पंहिंजो फिनाइल वग़ैरह सां धोतो वञे, त जरासीम कुछ अदुयात इस्तेमालु कया वञनि ऐं फ़र्श ते निमाज़ पढ़ायो वञे, उनजे लाइ इबादत ॾिनी वञे। छो त इबादत ई वाहिद हथियार आहे असां वटि जेको अलाह जे हिन अज़ाब खे हिनखे टारे सघे थो या हिन इम्तिहान मां असांखे कढी सघे थो पियो, ऐं दुआऊं ई आहिनि। ऐं उनखां अलावा जेसीं ताईं जेकॾहिं पंहिंजो लॉकडाउन जी जेकॾहिं सूरत हाल वधी थी वञे त मुख़्तसर तौर ते मस्जिदुनि जे अंदरि जेको निमाज़ुनि जो तरीक़ेकार आहे उहो जारी रहणु घुरिजे। ऐं मां इन शइ जी मज़म्मत कंदुसि त जेको जुमे जे ॾिहाड़े रुॻी 12 खां वठी 3 बजे ताईं लॉकडाउन सख़्ती सां, त छो त नमाज़ जे लाइ अलाह जा वलियो जेकॾहिं नमाज़ ते छा को कोरोना वायरस को मज़हबी तबिके सां थोरी तालुक़ु रखे थो जो उहो हिकिड़े मस्जिद में वञी वेही रहंदी ऐं माण्हुनि खे उते वञी करे ॾंगी। कोरोना वायरस या कंहिं दुकान में न आहे, कोरोना वायरस माण्हू टू माण्हू गैदरिंग खां माना मुंतकिल थिए थी, ऐं उहो त हिते सिर्फ़ु तव्हांजे शटर डाउन ऐं मस्जिदुनि जे ताला लॻाइण खां बाद में त जारी सारी आहे, उनखे तव्हां टोड़ियो, माण्हुनि जी डिस्टेंस वधायो, माण्हुनि जा तालुकात ख़तमु करायो, उन्हनि खे घरनि ताईं महदूद कयो, तॾहिं तव्हांजो इहे मस्जिद खे बंदि करणु या शटर डाउन करणु लॉकडाउन करण जो जेको असुलु फ़ाइदो आहे उहो हासिलु थींदो। वरना तव्हां ॾिसो था पिया मोटरसाइकिलनि ते आम तौर ते असांजी गैदरिंग प्लेसिंग जेका या उहो सभु कुझु उहे जो उहे मौजूदु आहे। मां त ॿाहिरि जेकॾहिं शहर में निकिरूं था सवाइ हिकिड़े सियासी जीअं मां अॻु में चयुमि त सियासी हिकिड़ी का तंज़ीम शटर डाउन कराईंदी आहे, सिर्फ़ु शटर डाउन आहे, लॉकडाउन न आहे। हिन में माण्हू घरनि में न आहिनि, स्टे टू होम न आहिनि, पंहिंजे घरनि में माण्हू महदूद न आहिनि, बल्कि उहे सभु कुझु माना समाजी तालुकात उहे ई हलनि था पिया। इन असुलु मसइलो इनखे ख़तमु कजे। साईं तव्हां छा था सम्झो, लॉकडाउन अगरि वधे थो त मज़दूर तबिको अञा वधीक पीड़जंदो या? मुंहिंजो जेको अंदाज़ो आहे जेकॾहिं हिते 100% सख़्ती थिए, माण्हू घर खां ॿाहिरि न निकिरनि, त असांजी इंतिज़ामिया जो हाल कोन्हे जो माण्हुनि खे बचाए सघे। जेतिरा माण्हू मुतासिर थींदा कोरोना में, उनखां वधीक माण्हू बुख वेगे मरंदा। ऐं उनखां अलावा हिकिड़े क़िस्म जी बदमनी बि थींदी जो माण्हू ज़ोरो बि कंदा, जेकॾहिं माण्हू जे घर में न हूंदो त असां वटि अहिड़ो बि सिस्टम आहे त माण्हू कंदा। उन करे ॼण हुकूमत जेकॾहिं उहो मुकमिल 100% शटर डाउन कराईंदी त उनजे लाइ राशन जो बंदोबस्तु अवल थियणु खपे जीअं माण्हुनि जे घर में कुझु हुजे, न त माण्हू इहे बुख मरंदा ऐं गुरबत हिते इलाही घणी आहे, हीअ यूरोप कोन्हे। अच्छा, हा, हिन वक़्तु अपील कंदुमि जी जी असांजो प्रोग्राम आख़िरी तरफ़ वधे थो, यकीनन तव्हां खां हाणे आख़िरी सुवाल ई हूंदो ऐं मां चाहींदुसि त तव्हां हुनखे मजमूई तौरु मुख़्तसरनि ऐं हर शइ पंहिंजी जेका चवणु चाहे था उहो चई सघो था त हीअ वबा ऐं माण्हुनि जो माण्हू वधे थी त तव्हां माण्हुनि खे हिन वबा खां बचण जे लाइ कहिड़ो पैगाम ॾींदव ऐं हू कहिड़ा उपाउ वठनि? ॾिसो TV चैनलनि, अख़बारनि, सोशल मीडिया, सोशल वर्करनि पारां, समाजी कारकुननि पारां इहो चयो थो वञे त भाउ सोशल डिस्टेंस रखो, हथ 5 मिंटनि खां पोइ 20 सेकंडनि ताईं धो, माण्हुनि सां मेल जोल खां पासो कयो, हथु न मिलायो, सीनो न मिलायो, किथे वियो था त परते थी वियो, अगरि निछजो था त पंहिंजे मुंहं खे ढकियो, थुक उछलायो था माण्हू जे मजमे खां परते थी उछलायो। त अहिड़े तरीक़े सां तव्हां असांजे ॾिसणनि खे कहिड़ो पैगाम ॾींदो? मां इन हवाले सां सिहत जे हवाले सां उहे उपाउ जेके वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइज़ेशन या असांजे डॉक्टर हज़रात जी तरफ़ खां आहिनि
तव्हां जेके ज़िक्र कया आहिनि हथनि धोअण वग़ैरह इहो सभु कुझु आहे, इनखे मां रिपीट न करणु चाहींदुसि। इन खां अलावा मां पैगाम इहो ई ॾींदुसि पंहिंजे शहर वासियुनि खे त ख़ुदारा घरनि में रहूं, छो त जेका हिन वक़्तु असां बुख ऐं उन जी जेका सूरत हाल में तकलीफ़ दह वारे हिकिड़े असां माहौल खां गुज़री रहिया आहियूं, उनजो हक़ीक़ी तरह सां समरो असांखे तॾहिं मिली सघे थो जॾहिं असां पंहिंजे घरनि में पाण खे महफ़ूज़ रखूं, पंहिंजे बच्चनि खे महफ़ूज़ रखूं। हीअ अहिड़ी बीमारी आहे जेका इंसाननि जे हिक ॿिए सां मेल जोल खां ट्रांसफर थिए थी पई। इहे हथनि धोअण वग़ैरह सभु कुझु हुजे इंतिहाई ज़रूरी। जेकॾहिं सूरत हाल में ॿाहिरि निकिरो था त मोटी अचण खां अॻु में पंहिंजे हथनि खे मुकमल धो, ॿाहिरि बि पंहिंजे हथनि खे धो, घर में दाख़िल थियण खां पोइ पंहिंजे हथनि खे धो, बाद में कंहिं शइ में तव्हां उहो हथु लॻायो। ऐं उन खां अलावा जेकॾहिं हीअ बीमारी तव्हांखे लॻे थी त तव्हां अकेला न बल्कि इनखे तव्हां सभई माण्हुनि ताईं स्प्रेड करण जा सबबु बणिजंदव, इन बीमारी खे फैलाव जा तव्हां असां सबबु बणिजंदासीं। पहिरियां त असां पंहिंजे घर में पंहिंजे बच्चनि ऐं ॿारनि खे बीमार कंदासीं, उन खां बाद में असां ॿियनि माण्हुनि खे बीमार कंदासीं। तंहिंजे करे सभ खां पहिरियां फ़र्ज़ु असां तव्हांजे मथां क़ौमी फ़र्ज़ु आहे त असां हिक ॿिए खां डिस्टेंस रखूं, मामलात ऐं ताल्लुकात में असां एहतियात रखूं, पंहिंजे हथनि खे धोऊं, सभु जेके असांखे एहतियात जा उपाउ ॿुधाया वञनि उहे असां अपनायूं। उन खां बि मां सरंदी वारनि खे अपील कंदुसि जिन वटि अलाह साईं तौफ़ीक़ ॾिनी आहे ऐं उहे मच्छी मानी लाइक़ु आहिनि, मां उन्हनि खे चवंदुसि त पंहिंजे घर जे ख़र्च खे 3 हिसा कयो। 2 हिसा पंहिंजे घर जे मथां ख़र्चु कयो, हिकिड़ो हिसो पंहिंजे कंहिं बि पाड़े जे ग़रीब पोरियत तबिके खे निशानदेही करे ऐं उन जे लाइ तव्हां उन जे मथां उहो ख़र्चु कयो। अगरि तव्हां 50,000 घर में ख़र्चु कयो था त उनखे 3 हिसा बणायो, उन मां 15,000 या 17,000 खनि जेको आहे सो उन ग़रीब जे घर ताईं ख़र्चु कयो। हिकु घर ते ख़र्चु कयो, 2 ते कयो, 3 ते कयो। हीअ कंहिं फाउंडेशन कंहिं तनज़ीम जो कमु कोन्हे को, उहो न करे सघंदो। हीअ तव्हां जॾहिं असां सभु ज़िमेदारी खणंदासीं, हिकिड़े हिकिड़े घर जी ज़िमेदारी, मां पंहिंजे पाड़े में वेठो आहियां, मुंहिंजे पाड़े में जेके ग़रीब हुजनि मां उन जी ज़िमेदारी 1 या 2 घरनि जी खणां। ईअं जेकॾहिं असां सभु पंहिंजे पंहिंजे पाड़े में रहंदड़ ग़रीब पोरियत तबिके जी ज़िमेदारी खणूं ऐं उन्हनि जे घर में कुझु न कुझु पुॼाईंदा रहूं त इनशाअल्लाह असां हिन वबा सां विड़ी करे ऐं गॾिजी करे असां आसानीअ सां निकिरी सघंदासीं। असां हिन पंहिंजे प्रोग्राम जो हिकिड़ो थीम बि रखियो हुयोसीं त क़दम वधायो त मतां ज़िंदगी जे हिन सफ़र में को अकेलो रहिजी न वञे। तंहिंजे करे कोई अकेलो न रहिजी वञे, हिन खां अॻु में अचो त असां क़दम वधायूं ऐं पंहिंजे पाड़े में रहंदड़ ग़रीबनि खे संभालियूं। साईं मां सवाल खे विरद ईंदुसि कोन, तव्हां असांजे ॾिसंदड़नि खे कहिड़ो पैगाम ॾींदो इन मुतलिक़? असांजो प्रोग्राम आहे त अॼुकल्ह दुनिया गंढी पई आहे, सॼी दुनिया जूं ख़बरूं असांजे आॾो आहिनि। जेको अमेरिका जहिड़ो सुपर ताक़त, उते तक़रीबन 2000 माण्हू था मरनि, राति 1900 माण्हू आहिनि, त जी अलाए छा कंडीशन हूंदी। त हीअ का मामूली वबा कान्हे, हिन में सभ खां बहितर इहो आहे त असां एहतियात कयूं, हिक ॿिए खां विथी सां टाइम गुज़ारियूं ऐं ग़रीबनि जी मदद कयूं ऐं सभ खां पहिरियों एहतियात कयूं ऐं इन वबा खां बचण जा जेके बि असांखे डॉक्टर या बाशोर माण्हू हिदायतूं ॾियनि था उन ते अमल करे ऐं सोभारा थियूं। न त हीअ असांजो मुल्क तमामु कमज़ोर आहे। अगरि ख़ुदा न करे हिते ईअं वबा जीअं इटली में ऐं ॿियनि मुल्कनि में आई त हिते असांखे को कोन्स्टान गोरी बि न मिलंदी, पर एतिरे ताईं जो असांखे को संभालण वारो पूर्ण वारो बि न हूंदो। एॾो ख़ौफ़ थी वेंदो, एॾो माण्हू हिक ॿिए खां परे थी वेंदो। तंहिंखां बहितर आहे त अॻु में असां उपाउ वठी इनखे इते ई जीअं थोरे नुक़सान में पाण बचाए वञूं त असां सभिनी जो भलो आहे। महिरबानी साईं, असांजो प्रोग्राम आख़िर तरफ़ पहुची वियो आहे। मां पंहिंजे नाज़रीन खां इजाज़त वठंदुमि त जीअं असांजे हाफ़िज़ साहिबु चयो त हिकिड़ो फ़र्दु पंहिंजे घर जे ख़र्च मां 3 हिसनि मां हिकिड़ो हिसो जेको आहे उहो ग़रीबनि लाइ जेको आहे सो रखे ऐं उनजी मदद करे। त कंहिं बि फाउंडेशन, कंहिं बि ट्रस्ट या कंहिं बि जेको आहे जमायत जो उन्हनि खे कोई बि क़िस्म जी सरकार जी ज़रूरत न पवंदी, छो जो हू पाड़े वारो पंहिंजे पाड़े जे कंहिं ग़रीब जी मदद कंदो। साईं अमल चवाणी त एहतियात कयो, एहतियात में ई असां ऐं तव्हांजो बचाव आहे। त इन लफ़्ज़नि सां तव्हां पंहिंजे मेज़बान शाहिद अवान खे ॾींदा इजाज़त। इनशाअल्लाह सुभाणे वरी नवनि महिमाननि सां तव्हांजो पंहिंजो शाहिद अवान हाज़िर थींदो। अल्लाह बे। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। भाई साहब शहदाद कोट जे प्रोग्राम शहदाद कोट जी आवाज़ सां मां तव्हांजो पंहिंजो मेज़बान शाहिद अवान हाज़िर आहियां। असांजे स्टूडियो में रोज़ाने जे बुनियाद ते शख़्सियतूं ईंदियूं आहिनि जिन सां मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते ॻाल्हि ॿोल थींदी रही आहे। अॼु बि असांजे स्टूडियो में असां सां गॾु जेका शख़्सियत मौजूदु आहिनि उन्हनि जो मां तव्हां सां तारुफ़ कराईंदो हलां। मुंहिंजे घर में वेठल आहे JUI जो अॻवान हाफ़िज़ अब्दुर